करो प्रभ की नित नीत। अज जो वचन, एक ओट एको आधार। एक ओट एको आधार। नानक मांगे नाम प्रभ सार। नानक मांगे नाम प्रभ सार। सतगुरु चवंता असांखे केवल हिकिड़ी तव्हांजी ही ओट आहे, केवल तव्हांजो ई आधार आहे ऐं असांखे केवल तव्हांजो नामदान ही खपे। असां केवल तव्हांखों सभु कुझु सर्वस्व नाम ही था घुरूं। नानक मांगे नाम प्रभ सार। असां तव्हांखों केवल नाम था घुरूं, छो जो सारभूत सत हरि को नाम। नाम जी एडी वॾी महिमा है। चओ हरे कृष्ण हे हरि हरे गोविंद हरे गोविंद हरे नारायण हरे नारायण। हिन पंक्ति में ॾाढी सुंदर ॻाल्हियूं चयूं वयूं। ॿ ॻाल्हियूं मुख्य चई वयूं कि पहिरीं पंक्तिअ में एक ओट एको आधार, भरोसे जी ॻाल्हि चई वई कि केवल तव्हांजो भरोसो, आधार तव्हांजो, तव्हांजी शरण। मां पूरी तरह तव्हांखे समर्पित आहियां। ऐं ॿी पंक्तिअ में नाम जी याचना कई वई आहे कि प्रभु असांखे केवल तव्हांजो सर्वस्व सारभूत पंहिंजो नाम बख़्शो। चओ हरे राम हरे राम। भगवान जो सहारो खणणु कोई मामूली ॻाल्हि न आहे। भगवान जो सहारो ओट पंहिंजो पाण में उहा संपूर्ण भक्ति आहे। जंहिं केवल सहारो खयों, नाम न बि जपियो त उनखे भगवान जो धाम मिली वेंदो आहे। सहारो कोई मामूली ॻाल्हि न आहे। प्रहलाद महाराज सहारो खयों भगवान जो, लेकिन उन्हनि नाम बि जपियो, कीर्तन बि कयो। भगवान जी ओट वठणु मामूली ॻाल्हि न आहे। ग्वाल बालन सभिनी भगवान जो सहारो वरितो, कोई जप न कयो, तप न कयो, संयम न कयो, लेकिन जॾहिं श्री कृष्ण खे चयूं त असांखे वैकुंठ जो दर्शन कराए, त श्री कृष्ण चयो हिननि खे ॿियो कंहिंजो सहारो कोन्हे। भागवत में शुकदेव महाराज चवनि था कि भगवान कृष्ण मन में इहो वीचार कयो कि हिननि वीचारनि खे केवल मुंहिंजो ई भरोसो आहे। हिन पंहिंजे अध्यात्म जो कोई साधन न कयो आहे, न कोई हिननि यज्ञ हवन जो भरोसो कयो आहे। ही केवल मुंहिंजे भरोसे आहिनि। इन्हनि करे इन्हनि खे मां उहो मुनि योगी जन दुर्लभ वैकुंठ जो मां दर्शन कराईंदुमि। जंहिं वैकुंठ जो दर्शन हिन शरीर जो त्याग करण खां पोइ मिलंदो आहे, मरी वञण खां पोइ। उन ई शरीर में श्री कृष्ण भॻवानु उन्हनि ग्वाल बालनि खे, जेके बि ग्वाल बाल हुया भॻवान जा, सुबल श्रीधामा मन सुखा अर्जुन विजय स्तो कृष्ण अंशुमान तेजस्वी कीर्तिमान ऋषभ विशाल देव प्रस्थ वरुथप मधुमंगल मन सुखा तन सुखा धन सुखा, जेतिरा बि हुआ सभिनि खे ब्रह्म कुंड में वठी वैकुंठ में भगवान दर्शन कराए। छाजे करे कि इन्हनि खे मुंहिंजो ई भरोसो आहे। मीराबाई खे भरोसो जहर अमृत बणिजी वियो। नामदेव महाराज खे भरोसो ई तो हुयो, प्रेतमो भगवान प्रकट थिया। मीराबाई खे भरोसो हो भयंकर जहरीलो कारो नांग, उन में भी श्री कृष्ण जो दर्शन करे वरते। कृष्ण भगवान थोड़ी ना आया हुयो त असल में वो खतरनाक नाग जहरीलो, पर हुन जो भरोसो एडो तेज कि हरि व्यापक सर्वत्र समाना। और मुझो प्रेम आ त प्रेम ते प्रगट होए मैं जाना। भगवान प्रकट थिया। भरोसे जी बलिहारे आ। ॾाढी वॾी भक्ति आहे भगवान जो भरोसो रखणु। तव्हां कंहिंखों बि पुछंदो न भाई भगवान जो तोखे, हा असांखे भरोसो आहे। कोई चवंदो कोन्हे ईअं मूंखे भरोसो न आहे, और कंहिंखे बि भरोसो कोन्हे। मां तव्हां सम्झो त असांखे भगवान जो भरोसो आहे। कंहिंखों बि पुछो भाई तूं भगवान सां प्रेम अथई, हा असांजो भगवान सां प्रेम आहे, और कंहिंखे बि प्रेम कोन्हे। सभु धोखे में। पंहिंजी जानकारी तक असांखे कोन्हे कि असांखे भगवान जो भरोसो कोन्हे, असांखे भगवान सां प्रेम कोन्हे। एतिरी सी श्रद्धा मात्र आहे, उनखे प्रेम समझी वेठा आहियूं। हरे राम हरे राम।
ॾाढी वॾी ॻाल्हि आहे भॻवान जो भरोसो रखणु। तंहिंजे करे भॻवान जो भरोसो भॻवान खां ई घुरो, प्रार्थना कयो, भाई दातार तूं कृपा कर। हाँ, भक्तनि त ॻायो आहे कि असां तुंहिंजे भरोसे आहियूं, गोपाल सहारा तेरा है, इहे भक्तनि ॻायो आहे, असां बि ॻाईंदा आहियूं, लेकिन आहे कोन। असांखे त ईअं ई चवणु खपे, एक तेरे भरोसे में रहना चाहूं गिरधारी, कृपा तेरी मिल जाए, तेरे चरणों में बलिहारी। चो एक तेरे भरोसे में रहना चाहूं गिरधारी, कृपा तेरी मिल जाए, तेरे चरणों में बलहारी, हो तेरे चरणों में बलहारी। त तव्हांजो भरोसो प्रभु तव्हां ई बख़्शो। दीन थी प्रार्थना करे ॾींहं में 1000 बार भॻवान खे चओ, बार बार चऊं त भॻवान कृपा कंदा आहिनि, ॾिसंदा आहिनि कि केतिरी प्यास अथसि। हिकु बार चवण सां अगरि भॻवान बिना प्रेम जे ॿुधनि पोइ त सॼो संसार न भक्त बणिजी वञे। असांखे प्रेम थोरी न आहे भीतर, न कि असां चाहियूं था कि भॻवान जो भरोसो मिले। भॻवान त अनंत कल्प वृक्षनि खां बि ऊंचा आहिनि। अगरि सच में प्यास हुजे त ईअं ई हिकु बार चवण सां भॻवानु ॾेई छॾनि। आधे नाम पे आ जाते, अधु बार मन में वीचार अचे ऐं ॾेई छॾनि, एॾा दयालु आहिनि। लेकिन असां घुरूं था, चाहियूं कोन था। ज़बान सां घुरूं था तव्हांजो प्रेम खपे, भक्ति खपे, भीतर कोई चाह कोन्हे। भीतर त संसार जी चाह आहे, जेको कॾहिं न मिलंदो उहो ई घुरंदा आहियूं असां। सुभाउ आख़िर उहो बि त ॻाल्हि आहे, जन्मनि जो सुभाउ आहे। त भॻवान खां रोज़ु भरोसो घुरूं। एक ओट एको आधार, जेके भॻवान जो सहारो आहे, आधार आहे, जमदू त उन जा छा बिगाड़े सघंदा, काल उनखे छा करे सघंदो, ॿुधायो न। अरे काल त छॾियो, माया उन जो छा बिगाड़े सघंदी। हाँ, जेके भॻवान जो भरोसो आहे, जेके भॻवान जो भरोसो आहे, उहो हर परिस्थितीअ में मौज में रहंदो आहे। उनखे लॻंदो ई कोन कॾहिं अरदास कयूं असां हे घुरूं, धन घुरूं, हे परिस्थिति ख़राबु आहे, पैसो खपे, हे खपे, हीअ ॻाल्हि थी वञे, हे दुख न अचे, उनखे लॻंदो ई कोन। बीमारी आहे त ठीकु आहे, मरी वेंदासीं, सुभाणे वैसे ई मरणो आहे। हा, भॻवानु यादि हुजे, भरोसो त उनखे चइबो आहे। हरे राम। दधीची महाराज खे भरोसो, जीते जी हड्डियूं दान करे छॾियूं। पतो न हो कि मरणो पवंदो, शरीर त्याग करणो पवंदो, भरोसो। अगली पंक्तिअ में चवनि था, नानक मांगे नाम प्रभु सार, कि असांखे सार केवल तव्हांजो नाम खपे, केवल तव्हांजी भक्ति खपे, प्रेम खपे। नाम जी महिमा वेद शास्त्र ग्रंथ पुराण संत महात्मा सतगुरनि मुक्त कंठ सां ॻाई आहे। अनंत महिमा आहे, अनंत। रामायण में चयूं भॻवान खां वधीक नाम आहे। नाम जी महिमा राम जी नथा ॻाए सघनि, एॾी वॾी ॻाल्हि चई करे कलम तोड़े छॾी तुलसीदास। लाल गोविंद महाराज संत सत्संग में ॿुधायो कि चैतन्य महाप्रभु महाराज जीवन में जेके उपदेश कया आहिनि, केवल 8 श्लोक, 8 श्लोकनि में उन्हनि पंहिंजे जीवन जो प्रवचन कयो आहे, सत्संग जी ॻाल्हियूं ॿुधाई अथऊं। बाक़ी त जीवन भर उन्हनि छा कयो, कीर्तन कयो, ॻायो, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। कमाल आहे। चयूं बसि इहो ई त आहे। सभु प्रवचन, सभु जेके बि सिद्धांत आहिनि, धर्म आहिनि, इन में ई त ख़तमु था थियनि। सभु अची करे इन में विलीन था थी वञनि कि कीर्तन कयो, ॻायो प्रभुअ जो नाम जपियो, सिमरन कयो, ॻाए ॻाए थकी पियो त मानसिक सिमरन कयो, मिली करे कयो। एतिरी सी त ॻाल्हि आहे, वधीक
व्याख्यान करण सां छा मतिलबु, वधीक प्रवचन करण सां छा मतिलबु, एतिरी ॻाल्हि सम्झ में अची वञे, शुरू थी वञे माण्हू, सिमरो सिमर सिमर सुख पाओ। त माण्हुनि छा कयो, पाठ करणु शुरू करे छॾिया, 500 पाठ, 1000 पाठ, 15,000 पाठ, लख पाठ। अरे उहो जेको चवनि था उहो कमु कॾहिं कंदव, अॻिले जन्म में। गुरु अर्जन देव महाराज था चवनि, सिमरो सिमर सिमर सुख पाओ। अरे सिमरन कयो न भाई, अंधी दुनिया आहे, हज़ारे पाठ कनि था, कमाल जी ॻाल्हि आहे, लखे घंटा लॻनि था, उन जॻह में सिमरन न कंदा, हिकु पाठ करे सिमरन कयो। चओ हरे राम। हरे राम। कंहिंखे केरु सम्झाए, सभु देखा देखीअ में बिल्कुलु अखियूं बंदि करे वेठा आहिनि। नाम जी जॾहिं एॾी महिमा आहे, सुफ़े सुफ़े में, पंक्ति पंक्तिअ में, शब्द शब्द में नाम जी महिमा आहे, त भाई उहो नाम पकड़ियो न, उहो सिमरन कयो न, उहो कीर्तन कयो न। हा, हिकु बार पाठ थी वियो ठीकु आहे, हिकु अष्टपदी थी वई, हफ़्ते में हिकु ॾींहुं पाठ थी वियो, बाक़ी धुनी लॻे, कीर्तन थिए, ईअं रोज़ु धुनी लॻे, बढ़िया कीर्तन थिए। त नाम जी एॾी महिमा आहे त चैतन्य महाप्रभु गौरांग भगवान चवनि था कि भगवान पंहिंजी सभु शक्तियूं, पंहिंजा सभु गुण नाम में विझी छॾिया। ध्यानु ॾिजो, केॾी बढ़िया ॻाल्हि आहे। वेदनि शास्त्रनि जी बि ॻाल्हि आहे, अहिड़ी ॻाल्हि न आहे कि जेके बि भगवान जी शक्तियूं आहिनि, गुण आहिनि, कृपा आहे, ओहो जेके दिव्य विभूतियूं आहिनि, महान ऐश्वर्य आहिनि, अचरज आहिनि, चमत्कार आहिनि, सभु कुझु भगवान पंहिंजे नाम जे अंदरि विझी छॾियो। हेॾी वॾी बर्फ़ हुजे, हुन में हेतिरी सी अगरि कुझु मिठास मिलाए छॾींदा आहिनि, सैक्रीन मिलाए छॾींदा आहिनि, सॼी बर्फ़ मिठी थी वेंदी आहे। भगवान त सभु शक्तियूं नाम में मिलाए छॾियूं, ऐं एतिरे ते भगवान जो जी न भरियो त भगवान पाण बि समाइजी विया। हाणे बचियो छा? भगवान मिलनि त ज़रूरी न आहे नाम मिले, भगवान त रावण खे बि मिलिया, दुर्योधन खे मिलिया, कंस खे मिलिया, शिशुपाल खे मिलिया, दंतवक्त्र खे मिलिया, नाम मिलियो छा उन्हनि खे? न मिलियो। विरोधी कंदा रहिया, भगवान जो दर्शन करे सुधरिया कोन शठ, भगवान सां द्वेष कंदा हुआ, वैर कंदा हुआ, आख़िरीअ तक दुश्मनी कई आहे, मरण तक। लेकिन जिन खे नाम मिलियो, उन्हनि खे नाम ई न मिलियो, भक्ति बि मिली, भगवान बि मिली आहे, और प्रेम बि मिलियो। नाम में उन्हनि संतनि मुख्य 15 गुण अलॻि सां ॿुधाया आहिनि। भाई 15 इन करे कि कुझु असांजे दिमाग़ में सम्झ में अचे त नाम में छा थींदो आहे, बाक़ी त सभु गुण आहिनि, कोई ॿाहिरि ई कोन्हे। जी गीता में भगवान दैवीय संपदा ॿुधाइनि था, उहा आहे। जमदूतनि खां बचण जो गुण नाम में आहे। स्वभाव जेको नथो सुधरे, उनखे सुधारण जो गुण बि भगवान जे नाम में आहे। चओ हरे राम, हरे कृष्ण। हरे कृष्ण। भीतर ई भीतर शक्तियूं प्रकट थींदियूं वेंदियूं, तेज प्रकट थींदो आहे। संत महात्माउनि त उन्हनि जो तेज हूंदो आहे, उहो नाम जो। वाक सिद्धि थी वेंदी आहे, उनजी ॻाल्हि कोई टाले न सघंदो आहे। नाम में एॾी शक्ति आहे। प्रभु कहे सिमरन रिद्ध सिद्ध नवनिध। पहिरीं अष्टपदी पढ़ो न, छा आहे नाम में पतो पइजी वेंदो आहे। प्रभु कहे सिमरन, जप तप पूजा, तपस्या भी थी वही, जप भी थिया। प्रभु कहे सिमरन ज्ञान ध्यान तत्व ज्ञान अची वेंदो आहे, आत्म ज्ञान अची वेंदो आहे। भगवान जो सिमरन कंदे कंदे भगवान उनखे ब्रह्म ज्ञान ॾेई छॾींदा आहिनि। ॿाहिरि छा रहियो? भगवान जो सिमरन करण सां मन जी बीमारियूं दूर थींदियूं। भगवान जो सिमरन करण सां तन स्वस्थ रहंदो आहे। ईअं न आहे कि बीमारी न ईंदी, बीमारी ईंदी, असर न पवंदो, भीतर माण्हू प्रसन्न हूंदो। प्रभु जो सिमरन करण सां भव निवृत्त थी वेंदो आहे, आनंद छाइजी वेंदो आहे। चओ हरे राम। अनंत गुण आहिनि। नाम जपींदे 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 धीरे धीरे दरवाजा खुलंदा वेंदा आहिनि अंदरि। कई शक्तियूं पंहिंजो पाण ई अची करे प्रवेश कंदियूं, रिधियूं सिंधियूं तड़फंदियूं कि महात्मा असांखे भीतर जॻह ॾे असांखे। गुण तड़फंदा आहिनि, सात्विक गुण, कि अहिड़ा संत महात्मा मिलनि जंहिंजे घर असां पंहिंजो मकान ठाहे करे रहूं।
चओ हरे राम। लेकिन नाम याने ईअं न कि एकादमाला चटकाई से नाम थियो। नाम सां प्रेम हुजणु खपे। नाम सां प्रेम। ॿियो नाम जेको जपियूं था उन में निकटता हुजणु खपे। जंहिं नामीअ जो नाम था जपियूं, मान लो राम जीअ जो नाम था जपियो त नाम सां गॾु ईअं महसूसु कयूं कि राम जी गॾु वेठा आहिनि। राधा नाम था जपियो त राधा रानी गॾु वेठियूं, गॾु बिल्कुलु मां उन्हनि जे चरणनि में ई वेठो आहियां। ये सुदामा भैया बि परते वेठा आहिनि, राधा जी उन खां बि साम्हूं, असां उनजे चरणनि में वेठा आहियूं, श्री कृष्ण जे गोद में वेठा आहियूं। इहे ॿ ॻाल्हियूं ध्यानु ॾियण वारियूं। सेवक कहो निकटी होए दिखावे। भॻवानु उनखे निकट स्वरूप जो दर्शन कराईंदा आहिनि कि मां तोसां गॾु ई आहियां। चओ हरे राम। सची घटना हिकिड़ी हिन ज़माने जी भक्तमाल में इहा कथा ईंदी आहे, भक्त चरितांग जी कथा आहे कि हिकिड़े भक्त सकाम वासना सां पंहिंजी इच्छा पूर्ति जे लाइ भॻवानु श्री कृष्ण जी भक्ति कई। महीना गुज़री विया, कुझु साल, उनजो दिमाग़ ठन कयो त ग़लति जॻह पहुची वियो आहे। हीअ सरकार ॾाढी लेट वारी आहे, विलंब वारी आहे। एतिरी देरि न शिव भॻवान जी भक्ति कयां त उहो आशुतोष आहे, जल्दी राज़ी थी वञे। त उन तुरंत बदिले छॾियईं, भॻवानु कृष्ण खे छॾे छॾियईं, शिव भॻवान जी भक्ति कई। हाणे भोले बाबा त आशुतोष आहिनि। कुझु समय गुज़रियो, भॻवानु राज़ी थी विया। सची घटना त हुई। भॻवानु दर्शन ॾिनो, छा सोचे कर ॾिनो त उहो ई ॼाणनि कि न पहिरियों श्री कृष्ण जी भक्ति आहे, मथां दया अची वई हुजे। वैसे ई भोले बाबा जल्दी ॾींदा आहिनि। ऐं त कामना वारो आयो हो। चओ हरे राम। त हाणे शिव भॻवानु दर्शन ॾिनी। छा खपई भाई? हाणे शिव भॻवानु बीठा आहिनि, शिव जीअ खे नथो घुरे। चए थो प्रभु मूंखे पारस खपे। पारस याने लोह खे स्पर्श कयो त सोन बणिजी वञे, याने धन संपत्ति खपे, उनखे वधीक खपे, ॾाढी खपे, अनंत खपे। शिव भॻवानु चवनि था काई ॻाल्हि न आहे, वृंदावन वञ, उते हिकिड़ी झोपड़ी ठहियलु अथई, सनातन गोस्वामी महात्मा अथई, उन वटि पारस अथई, मुंहिंजे लाइ चवंदे आहिनि तोखे ॾेई छॾींदे। वाह वाह। भॻवान खे प्रणाम कयईं। शिव भॻवानु अंतर ध्यान। उहो भक्त वियो वृंदावन में, घुमंदे घुमंदे पतो पियो हो परते झोपड़ी अथई भाई, ग़रीब झोपड़ी, उहे अथई सनातन महाराज जी। हाणे सोचणु लॻो कमाल आहे, जंहिं वटि पारस आहे उहो झोपड़ीअ में थो रहे। तरह तरह जा वीचार आहिनि। असां जहिड़ो माण्हू त ईअं सोचींदो पक इनकम टैक्स खां बचण जे लाइ रहंदो हूंदो, हा अंदरि ई अंदरि हूंदसि बढ़िया सुख भोग, ॿाहिरियों ईअं ग़रीबी ॾेखारींदो हूंदो, तॾहिं त संत ठही करे वेठो आहे हिते, हा न। असां त ईअं सोचींदासीं न, जहिड़ो असां पाण हूंदा आहियूं तहिड़ो ॿियनि में ॾिसंदा आहियूं। सुठे माण्हू खे ख़राब बि सुठा नज़र ईंदा आहिनि। चओ हरे राम। ऐं ख़राब खे सुठा बि ख़राब नज़र ईंदा आहिनि। वियो महात्मा वेठा, पंहिंजे प्रेम महान संत थिया आहिनि सनातन गोस्वामी। वञी करे प्रणाम कयईं, भाई कीअं अचणु थियो आहे? चई शिव भॻवानु तव्हां वटि मोकिलियो आहे। आहा, भोले बाबा मोकिलियो आहे तव्हांखे? हा, मतिलबु उनजो दर्शन कयो अथई। अच्छा, छा खपई तोखे? त चई साईं मूंखे तव्हां वटि पारस आहे, शिवजीअ चयो आहे उहो पारस खणी अच। अच्छा, पारस खपई? हा ठीकु आहे। हो डॿो पियो आहे न, हिन ज़माने में चओ डस्टबिन, हा न, उन कचिरे जे डॿे में हेठों हेठों पारस पियो अथई। चई साईं पारस तो घुरां जंहिंसां लोह खे स्पर्श करण सां सोन बणिजी वेंदो आहे। चई हा उहो ई पारस थो चवां, कचिरे जे डॿे में हेठों पियो अथई, कचिरे जे हेठों। ठीकु आहे बाबा। वियो ऐं ॿियो उहो पारस कढी। हाणे असां जहिड़ो माण्हू सोचींदो कि पारस खे लिकाइण लाइ हिते रखियो अथई। केॾा चालाक आहियूं असां। ईअं न पारस पेटीअ में रखे, सुठे बढ़िया कबट में रखे त कोई बि चोर चोरी करे हली वेंदो। पारस जी रक्षा करण जे लाइ लॻे तो उन डस्टबिन में रखियो आहे, कचिरे जे डॿे में रखियो आहे। हरे राम। श्री कृष्ण गोविंद, गोपाल दामोदर, दुख भंजन पूरन कृपा। श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। हाणे पारस खणी थी, बाबा मां वञा? हा भाई तूं वञ भले। पारस खणी वञे थो पियो, पर सोचे थो पियो हिन संत मूंखे बेॾो वॾी शइ ॾेई छॾी। हा, हिकु सुवाल तक न पुछियो, न रोक टोक कयूं, रखियऊं कचिरे जे डॿे में,
मतिलबु छा आहे हिन जो? मतिलबु इहो थो नज़र अचे त पारस खां बि कोई वॾी शइ आहे जेकी हिननि वटि आहे। पारस खां काई वॾी शइ आहे तॾहिं त हिननि पारस त ईअं ॾेई छॾियो जीअं कोई चना मुरा ॾेई छॾींदो आहे, रेवड़ी ॾेई छॾींदो आहे। पारस खां कोई महांगी शइ हूंदी, कोई माण्हू वॾी शइ पाईंदो आहे तॾहिं त नंढी शइ ॾींदो। हिन ईअं ॾेई छॾी सहजता सां, रखियो बि कचरे जे डॿे में हो त तुरंत वापसि आयो। संत चवनि था यू टर्न वरितई वापसि अची करे चवणु लॻो बाबा मन में शंका आहे, कृपा कंदो? चई भाई ज़रूरु, पुछ तूं। चई तव्हां जो मूंखे पारस ॾेई छॾियो त सच ॿुधायो त तव्हां वटि इन खां काई वॾी शइ हूंदी? संत मुस्कुराए करे चवनि था भाई हा, इन खां वॾी शइ आहे तॾहिं त तोखे ॾेई छॾियोसीं। त बाबा हाणे अगरि उहा मूंखे ॾेई छॾियो त? संत चवनि था सोचे वठि भाई, अगरि उहा शइ खपई जेकी असांखे पारस खां वधीक आहे त पारस जमुना जीअ में फिटी करिणो पवंदे, पोइ उहा शइ तव्हां ॾींदव? अवश्य ॾींदुमि। की संत महात्माउनि जो त वचन ई काफ़ी आहे। वियो पारस खणी करे एॾी तपस्या कई शिव भॻवान जी, मुश्किल सां पारस मिलियो, वञी यमुना जीअ में उन विझी छॾियईं। यमुना महारानी की जय। हाणे वापसि आयो, परथी मारे करे वेठो, पारस विझी आहे यमुना जीअ में? हा। हाणे ॿुधायो पारस खां वॾी शइ तव्हां वटि कहिड़ी आहे? तॾहिं उन्हनि संतनि चयोसि, चओ श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। इहा पारस खां बि वॾी शइ अथई। जी महाराज पारस थी? हा हा, पारस त करोड़े हिन में अची वेंदा। पारस जी कोई गिनती कोन्हे प्यारा। इन करे त चए मैं हीअ नकली शइ पहिरियों फिटी कर, तॾहिं तोखे असली शइ मिलंदे। शिव जी मोकिलियो आहे न? हा, त सोचे सम्झी तोखे मोकिलियो आहे, ईअं न मोकिलियो आहे। ईअं सम्झ हिन में करोड़े पारस आहिनि, भॻवानु पाण समायल आहिनि। अॼु खां इहो असली पारस पकड़, इहो त असली पारस। फेक नकली दिखावटी पारस कर प्रभु का भजन और असली पारस। पारस यानी असली हरि नाम का पारस, रस पाए वठ, वही त पारस आहे। रंग जियो हुन में, खुमारी अची वई, उहो बि महात्मा बणिजी वियो। तॾहिं चवनि था की असांखे हिकु ई पंहिंजो सहारो जो ऐं नाम जो आधार जो। एक ओट एको आधार, एक ओट एको आधार, नानक मांगे नाम प्रभसार, नानक मांगे नाम प्रभसार। मनन कयो साध संगत जी, हफ़्तो भर इहो वचन प्रभुअ खां सहारो घुरंदा अचूं, नाम जो दान घुरंदा अचूं। श्री राम जय।